अस्सलाम वालेकुम। कहिड़ो हाल आहे? उम्मीद आहे त तव्हां अल्लाह जे करम सां ठीकु हूंदा। मां आहियां मुश्ताक अहमद कलोड़ो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुश्ताक परदेसी यूट्यूब चैनल। अॼु तव्हांजे आॾो पेश कंदासीं कहाणी शहज़ादो वज़ीरज़ादो लोहर ऐं खटी। बादशाह त पाण अलाह हुआ, पर ज़माने में हिकिड़ो बादशाह हो जंहिंखे हिकिड़ो सिकीलधो शहज़ादो हूंदो हो। शहज़ादे जी वज़ीरज़ादे लोहर ऐं खटीअ सां दोस्ती हूंदी हुई। चइनी दोस्तनि जी पाण में एतिरी प्रीत हूंदी हुई जो जेकॾहिं उन्हनि मां कंहिं बि हिक खे का मुसीबत ईंदी हुई त हर हिकु दोस्त कोशिशि कंदो हो त उहा मुसीबत मुंहिंजे ॿिए कंहिं दोस्त ते न अचे, मगर मूं ते अचे। हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो ॿियो माण्हू बि उन्हनि जी संगत में शामिलु थियण लाइ आयो। हिननि जी मर्ज़ी कान हुई त को धारियो माण्हू हिननि जी संगत में अचे, छाकाणि त केतिरियूं ई ॻुझूं ॻाल्हियूं हू पाण में कंदा हुआ ऐं कंहिंखे बि पंहिंजी दिलि जो अंत न ॾींदा हुआ। पर लाचार हिन पंजे माण्हूअ खे बि शहज़ादे चवण ते खणी पंहिंजी संगत में शामिलु कयाऊं। हिकिड़े ॾींहुं वज़ीरज़ादे शहज़ादे खे चयो त हिन धारे माण्हूअ खे संगत मां कढणु घुरिजे, छाकाणि त असां जूं पाण में केतिरियूं ई ॻुझूं ॻाल्हियूं आहिनि। मतां कंहिं दुश्मन हिन खे असांजे मथां जाचूस करे मुक़ररु कयो हुजे ऐं असांजा राज़ किथां ज़ाहिर न करे विझे। तंहिं ते शहज़ादे चयो त अदा उहा असांजी वॾी भल चइबी जो हिकिड़े ग़रीब ऐं अशराफ़ माण्हूअ खे पंहिंजी मजलिस मां कढी छॾियूं। हीउ ग़रीब त असांजो दोस्त थी रहणु घुरे थो ऐं तमामु चङो माण्हू नज़र थो अचे। मूंखे उमेद आहे त हिन माण्हूअ मां असांखे को ॾुख कोन पहुचंदो ऐं हू असां सां वफ़ादार थी रहंदो। तोखे अजायो शक पवणु न घुरिजे। उन ॾींहं खां वठी ही चइनि जे बदिरां सचुपच 5 दोस्त थी पिया। पोइ हिन 5 ई दोस्तनि जूं पाण में राज़ जूं ॻाल्हियूं हलणु लॻियूं ऐं कुर्ब मोहबत सां गुज़ारणु लॻा। बादशाह खे हिननि 5 ई ॼणनि जी संगत जी ख़बर हुई। हिन शहज़ादे खे घणो ई सम्झायो त उहे दौलत जा बुखिया दोस्त आहिनि जे मुसीबत जे महिल भॼी पासो कंदा, तंहिं करे उन्हनि जी संगत खे छॾ। पर शहज़ादे कंहिं बि तरह पंहिंजनि दोस्तनि खे न छॾियो। उहो हाल ॾिसी बादशाह वझ पियो ॻोल्हींदो हो त कंहिं तरह उन्हनि ते का मुसीबत अचे त पोइ दोस्तीअ जी पाण ई ख़बर पवंदी। हिकिड़े ॾींहुं रस्ते ते ईंदे उन्हनि 5 ई संगतियुनि जो कंहिं माण्हूअ सां तकरार थी पियो। हिन कढींदे ई तलवार उन शख़्स खे उफट मारे विधो। सिपाही ग़रीब दोस्त खे पकिड़े बादशाह वटि वठी आया। बादशाह खेसि पुछियो त खून तो कयो आहे? हिन जवाबु ॾिनो त हाओ जी क़िबला, उहो ॾोह मूं खां थियो आहे। शहज़ादे जे दोस्तनि मां हिकिड़े खे फाथल ॾिसी बादशाह ख़ुशि थियो ऐं ख़्यालु कयई त हाणे ॿियनि दोस्तनि जी ख़बर पवंदी। सो यकदमि हुकुम ॾिनाई त हिन शख़्स खे सुभाणे सुबुह जो फांसीअ चाढ़ियो वञे, अॼोकी राति क़ैद में रखियो वञे। बादशाह फ़ैसिलो कयो। अञा दरबार में ई वेठो हो त शहज़ादे अची सलाम कयो ऐं बादशाह खे हथ ॿधी चयईं त बाबा साईं, उहो खून मूं खां थियो आहे। तव्हां बेगुनाह हिन वेचारे खे खणी क़ैद में रखियो आहे। बादशाह उहो ॿुधी पहिरीं संगतीअ खे क़ैद मां कढी शहज़ादे खे बंदि करण जो हुकुम ॾिनो। अञा उते ई हुआ त मथां वज़ीरज़ादे अची ठकाउ कयो ऐं बादशाह खे झुकी सलाम करे अर्ज़ु कयई त बादशाह सलामत, तव्हां शहज़ादे खे बेगुनाह क़ैद में रखियो आहे। उहो ॾोह मूं खां थियो आहे, न शहज़ादे खां, तंहिं करे हिन खे आज़ादु करे सज़ा मूंखे ॾिनी वञे। उते बादशाह कुझु हैरान थियो, पर हिन खे त दोस्तनि जी दोस्ती परखणी हुई। तंहिं करे हुकुम ॾिनाई त शहज़ादे जे बदिरां वज़ीरज़ादे खे क़ैद में विझो। अञा उन्हनि ई ॻाल्हियुनि में हुआ त मथां लोहर दोस्त बि अची दरबार में पहुतो ऐं यकदमि बादशाह खे चयई त वाह साईं, वाह वाह जो इंसाफ़ था करियो। ॾोह करे हिकिड़ो सज़ा भोगे ॿियो। असुल में खून मूं कयो आहे। वज़ीरज़ादे खे त असुल ॻाल्हि जी ख़बर ई कान्हे।
तंहिं करे सज़ा मूंखे ॾियो। हिन लाचार थी वज़ीरज़ादे खे आज़ादु करण जो हुकुम ॾेई खणी लोअर खे ॿधायो। अञा घड़ी बि कान गुज़री त पंजो संगती खटी कपिड़ो ॻीचीअ में विझी ॾकंदो ॾकंदो अची दरबार में किरी पियो। बादशाह खेसि पुछा कई तॾहिं हथ ॿधी चयाईं त जी क़िबला असुल ॾोहारी आउं आहियां, पर हिननि दोस्तनि मुंहिंजी जान बचाइण लाइ पाण ते ॾोह आंदो आहे। उहा शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे त जो आउं ॾोह करे लिकी वञा। विचां ॿियो को बेगुनाह दोस्त फांसीअ चढ़े, तंहिं करे आउं अची हाज़ुर थियो आहियां। हाणे हिननि चइनी दोस्तनि खे छॾे मूंखे सज़ा ॾियो। बादशाह हिननि जी दोस्तीअ जो उहो मिसाल ॾिसी हुकुम ॾिनो त ही पंजई ॼणा ॾोह जा ॾोहारी आहिनि, तंहिं करे जेसीं ताईं उहा ख़बर पवे त खून कंहिं कयो आहे तेसीं ताईं फ़ैसिलो न थी सघंदो। हाणे सुभाणे उन्हीअ बाबति वधीक जांच कई वेंदी। अॼु हर को पंहिंजे पंहिंजे घर वञे। राति थी त बादशाह ख़्यालु कयो त ही पंजई दोस्त अॼु राति ज़रूरु पाण में मिलंदा ऐं खून बाबति ख़बर चार कंदा। तंहिं करे छो न लिकी लिकी संदसि ॻाल्हियूं ॿुधजनि, जीअं हिकिड़े पासे उहा ख़बर पवे त हिननि में सचो ॾोहारी केरु आहे। ॿियो त उहा बि ख़बर पवंदी त अॻिते लाइ कहिड़ी सलाह था बीहारनि। बादशाह चमड़ा पोश करे अधु राति जो अची उन्हीअ जाइ में लिकी वेठो जिते ई दोस्त गॾिबा हुआ। छा थो ॿुधे त शहज़ादो पंहिंजी दोस्तीअ खे सचे साबित करण लाइ दोस्तनि खे पियो चए त जॾहिं बादशाह असां मां कंहिंखे बि फांसीअ जो हुकुम ॾींदो त आउं खेसि खंजर सां मारे विझंदुसि। उन खां पोइ बादशाही ज़रूरु मूंखे मिलंदी। पोइ कंहिंखे बि ताक़त न आहे जो मुंहिंजे दोस्तनि जे वार जो नालो वठे। वज़ीरज़ादो चवणु लॻो त जेकॾहिं असां मां कंहिं बि हिकिड़े दोस्त खे मारींदो त आउं वरी अन्न में ज़हर मिलाए छॾींदुसि। बादशाह खाइण सां ई ख़तमु थी वेंदो। पोइ शहज़ादा तूं बादशाह ऐं आउं वज़ीर हिननि दोस्तनि मां हिकिड़ो सिपह सालार, हिकिड़ो खज़ांची ऐं हिकिड़ो कोटवाल बणाईंदासीं। उते लोअर बि पंहिंजी राय पेश कई। चए बादशाह जे कचहरीअ वारी सॼी इमारत हिकिड़ी लोही किल ते बीठल आहे। आउं उनखे धकु हणी सॼी जाइ केराए मैदान करे छॾींदुसि। पोइ जेकी बि उन्हीअ जाइ में हूंदा से सभु बादशाह समेत ख़तमु थी वेंदा। उन बैदि खटी चवणु लॻो त बादशाह जॾहिं दरबार में वेंदो तॾहिं ज़रूरु कपिड़ा बदिलाईंदो। आउं उन्हनि कपिड़नि खे अहिड़ी ज़हरीली दवा लाहे छॾींदुसि जो हू कपिड़ो पाइण सां ई मरी वेंदो। बादशाह हिननि जी उहा समूरी गुफ़्तगू ॿुधी वॾे फ़िक्र में पइजी वियो। सुबुह थियो त दस्तूर मूजिबि खटी कपिड़ा खणी आयो, पर बादशाह चयसि त अॼु साॻियनि कपिड़नि सां दरबार में वेंदुसि। वरी मानी आई त बादशाह पाण त उहा कान खाधी, पर ॿियनि खे बि खाइण खां मनो कयाईं। बादशाह नेरानो दरबार में आयो त शहज़ादे ऐं फरियादीअ खे दरबार में हाज़ुर ॾिठाई। उते फरियादी खे चयाईं त तूं जेकॾहिं मुंहिंजे सिर ऐं बादशाहीअ जो ख़ैरु घुरी त पोइ खून जो एवज़ असां खां वठि। उन लाइ तूं केतिरो बि नाणो चवंदे त असीं भरे ॾींदासीं। जेकॾहिं न त आउं ऐं हीअ सारी हुकूमत तबाह थी वेंदी। आख़िरकार बादशाह जे चवण ते फरियादीअ खून जो क़िसास वठण खां हटियो ऐं बादशाह खे चयाईं त जी क़िबला अवीं को फ़िकुर न करियो। ही त हिकिड़ो सिर हो, पर हज़ारे सिर हुजनि हा त बि अव्हां जे मथां क़ुर्बान कजनि। मूं खून बख़्श कयो उहो ॿुधी बादशाह हिन खे मालामाल करे छॾियो। बादशाह पोइ शहज़ादे खे वेझो अचण जो इशारो करे सिपाहियुनि खे हुकुम ॾिनाई त हिन जी तलाशी वठो। तलाशी वठण ते हिन वटां हिकिड़ो खंजर निकितो। वरी दरबार खे हुकुम कयाईं त कचहरीअ वारी फलाणी जाइ ते को माण्हू बीठल हुजे त उनखे झले अचु। दरबार वञी ॾिसे त उते हिकिड़ो माण्हू आहे जो वॾाण रखियूं वेठो आहे ऐं ज़रे घटि थी कचहरीअ जो ख़ात्मो कयाईं, पर दरबार अची पकिड़े विधुसि। वरी खाधो घुराए ॾिसे त सॼो साओ थियो पियो आहे। कुते खे गिरह खणी विधाऊं त छड़ी बि कान हयाईं। वरी कपिड़ा घुराए ॾिठाऊं त ज़हर लॻण सबबि खाक थिया पिया आहिनि। पोइ बादशाह चयो त राति मूं हिननि दोस्तनि जी गुफ़्तगू ॿुधी हुई
जेकॾहिं आउं जवाबदार खे फाईअ जो हुकुम ॾियां त असीं सभु मरी वञूं हा। पुट मूंखे खंजर सां मारे हा। वज़ीरज़ादो मानीअ में ज़हर मिलायो हो ऐं खटी कपिड़नि जी रस्ते लोहर ऐं असां सभिनी जे मथां जाइ किराए नास करे छॾे हा। बादशाह पोइ शहज़ादे ऐं उन जे चइनि यारनि खे वॾा वॾा इनाम ॾेई चयो त दोस्ती बेशक तव्हांजी सची चइबी, तव्हीं बेशक हिक ॿिए सां वफ़ादार आहियो। अदाई आहे शहज़ादो वज़ीरज़ादो लोहर ऐं खटीअ जी कहाणी। उमेदु आहे त तव्हांखे पसंदि आई हूंदी। अगरि तव्हांखे पसंदि आई आहे त महिरबानी करे असांखे कमेंट्स करे ॿुधाईंदा।